PS बते आज़ाद उम्मीदवार मीर मंज़ूर खान नूनारी प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त असां मज़लूम अवाम लाइ उन्हनि जो सहारो वठण लाइ इलेक्शन विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त नूनारी क़ौम जो वॾो वोट बैंक आहे, पर आम शहरनि जी नूनारी कम्युनिटी खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। वधीक हुन ॻाल्हाईंदे चयो त 30 सालनि खां डॉक्टर सोराब खान सरकी मुसलसल MPA थींदो आयो आहे, पर को बि तरक़ियाती कम मुकमल तौर ते थियल नज़र नथो अचे। पर डॉक्टर सोराब खान खे हमेशह नूनारी कम्युनिटी वोट कयो आहे, पर क़दीमी ॻोठ जिन में रसूल बख्श खान नूनारी, दुर मोहम्मद नूनारी, हाजी अब्दुर्रहमान नूनारी, वारिस डिनो नूनारी, हबीबुल्ला नूनारी, ॻोठ माची खान नूनारी, गदा अली नूनारी, ॻोठ बहावल खान नूनारी, ॻोठ हाजी शाहमुराद नूनारी वग़ैरह वग़ैरह जिन जी का बि वाहड़ न थी आहे। जॾहिं त नूनारी क़ौम हमेशह बग़ैर लालच जे वोट कयो आहे, मगर पुल जी तामीर कराइण लाइ केर बि तयार नाहे। असां मज़लूम माण्हुनि जे लाइ निकिता आहियूं, ज़ाती लालच का बि नाहे। असां सां अवाम जी मोट ॾिसी वॾेरा परेशान आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।